ख़ूबसूरत समातुन ऐं मन मोहींदड़ बसारतुनि जे नज़र माई टी वी ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे जवाहर गिलाल जो प्यार ऐं पंहिंजा पर सलाम। उमेद त ठीकु ठाकु हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, हमेशह तव्हांजे मुख ते मुस्कुराहटनि जा मोती विखरंदा हूंदा। चवंदा आहिनि त लफ़्ज़ सभिनी वटि हूंदा आहिनि ऐं लफ़्ज़ हर को ॻाल्हाईंदो बि आहे, पर लफ़्ज़नि जी अदायगी, लफ़्ज़नि जी सूंहं, लफ़्ज़नि जो मिज़ाज को सम्झंदो आहे। ऐं उहे माण्हू त निहायत शानदार इंसाननि जे रूप में असांजे साम्हूं ईंदा आहिनि, जेके ॿियनि जा ॾुख विसारण जे लाइ, मुख ते मुस्कुराहटूं आणण जे लाइ ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी चूंड करे मुख़्तलिफ़ अंदाज़ में तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां पंहिंजा ॾुख विसारे करे ऐं ख़ूबसूरत मुस्कुराहटुनि सां पंहिंजी ज़िंदगीअ खे शानदार कंदा आहियो। अॼु अहिड़ो ई महिमान असां सां गॾु आहे, जंहिंजो नालो खॼंदे यकीनन तव्हांजे मुख ते मुस्कुराहट अची वेंदी ऐं असां बि चाहियूं था तव्हांजा मुख ईअं ई महकंदा बहकंदा रहनि। त अॼु असांजो महिमान आहे तव्हांजो, मुंहिंजो, सभिनी जो पंहिंजो अमजद गुल। अमजद कहिड़ा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां ऐं माई टी वी जे तवसुल सां मां शुक्रगुज़ार आहियां सॼी सथ जो अॼु मां नाचीज़ खे हिते तव्हां इनवाइट बि कयो ऐं ॻाल्हि ॿोल मुंहिंजी बि ख़ुशनसीबी जो अव्हां सां कैरेक्टर बि कया आहिनि, पर स्टेज ते बि अॼु हीअं ॻाल्हाए रहिया आहियूं। बिल्कुलु, माना हिकिड़ो अलॻि अंदाज़ आहे पंहिंजी मुलाक़ात जो। इन अंदाज़ में असां इहो बि ॿुधणु चाहींदासीं त तव्हां पंहिंजे फ़न जी शुरूआति कॾहिं ऐं कीअं कई? फ़न जी शुरूआति असल में ईअं सम्झो त मुंहिंजे वालिद साहिबु हिन फील्ड में हुयो, इमदाद सुमरो साहिबु। उन जी स्टार्ट 35 mm माना फिल्म सां हुई, सिनेमा जी। उन खां पोइ बाबा थिएटर खे कंटिन्यू रखियो मुंहिंजे ॼमण खां अॻु में ई। उन खां पोइ उनखे ई मां ॾिसंदो आयुमि, उन जी हंज ते बि जॾहिं रेसल कंदो हुयो तॾहिं बि मां उन सां अटैच हूंदो हुअमि, गॾु हूंदो हुअमि। ड्रामे जे दौरान इहे काफ़ी सीनियर आर्टिस्ट हिन महिल गुज़ारे बि विया आहिनि ऐं मौजूदु बि आहिनि, त जेॾी महिल एंट्री कंदो त मां उन सां गॾु ई हूंदो हुअमि। पोइ चवंदो त यार हिनखे त वठो त मां एंट्री करे अचां। इन दौर खां मां हीअ फील्ड ॾिसंदो थो अचां, पर प्रॉपर 1995 खां नंढो हुयुमि मां। उतां खां वठी पहिरियों स्टेज ड्रामो कयो लाड़काणे में, जेको उस्ताद अकबर बलोच जे डायरेक्शन में। अच्छा, उहो किरदारु यादि आहे? किरदारु मूंखे 2 एंट्रियूं हुन में हुयूं, पर पहिरें एंट्रीअ में जेको पहिरियों डायलॉग उहो नंढो हो, पर ॿियो डायलॉग 2.5 पेजनि जो हुयो ऐं टियों डायलॉग जेको मां ॻाल्हायां थो उहो 3.5 पेज हुयो। वरी ॿी इंट्रियुनि में तव्हां माशाअल्लाह चओ था, पर तव्हां खिलंदो जेको ॿुधाईंदुमि। ॿी इंट्रीअ में तक़रीबन हर डायलॉग 2-2 पेजनि जो हुयो ऐं तक़रीबन उहो 13-14 पेज हुयो। मूं रिहर्सल जे दौरान मूंखे यादि बि हुयो, सही बि कयां पोइ, पर पोइ उस्ताद अकबर बलोच जेके ऐलाज़ करे कुंड में वठी वियुमि, सर उस्ताद जी मूंखे ॿियो कैरेक्टर ॾियो, हे न ॾियो जे कहिड़ो। मां वरी हिकिड़ो अहिड़े ते हथु रखियुमि जेको सफ़ा एक्स्ट्रा हिकिड़ो पकिड़े बीहंदो आहे, उनखे डायलॉग इहा जानू जी सरदार, माल किथे आहे? तहखाने में सरदार। ॿियो हिकिड़ो डायलॉग हो, मां चयो हा सरदार। इहे हुया ऐं एंट्रियूं हुन में तक़रीबन एक्ट वाइज ड्रामो, हुन में मुंहिंजियूं एंट्रियूं हुयूं तक़रीबन को 11-12, हुन में 2 एंट्रियूं। पोइ उस्ताद अकबर अची, यार बाबा हे त मयार ॾींदो, हे त एक्स्ट्रा कैरेक्टर न, हे न हो कर। मां चयो उस्ताद ज़रूरी न आहे त आर्टिस्ट जो पुटु बि आर्टिस्ट हुजे। 2 लाइनियूं ॻाल्हायूं, मां ॾेंगू ॾकणु शुरू थियणो, भॼी वञा त पोइ छा कंदो, पोइ केरु कंदो? यार इहो त लॉजिक आहे। पोइ मां उहो एक्स्ट्रा कैरेक्टर कयो ऐं वरी बाबा खे बि मुतमिन कयो त बाबा अगरि मां एक्स्ट्रा कैरेक्टर नथो कयां त ऑलराउंडर कीअं सॾाईंदुमि, पोइ त एक्स्ट्रा मूंखां रहिजी वियो। हिते बि माना तव्हां शुरूआति में अदाकारी कई? छो जो हर कैरेक्टर करण जो शौक़ु हुयो, पोइ मेन कैरेक्टर जॾहिं मां शुरूअ में ई कयां त एक्स्ट्रा पोइ केरु करे हा, पोइ त माना मुंहिंजे लाइफ मां उहो खुटी पिया। हा, भला शुरू खां ई वठी मज़ाह सां तव्हांजो जेका आहे सो कैरेक्टर कया आहिनि, या मिज़ाज आहे, या बसि किरदार मिली विया त तव्हां जेका आहे सो मज़ाही आर्टिस्ट जे तौर ते सुञाता वञो था? कैरेक्टर तक़रीबन सभु कया आहिनि, पर मूंखे बाबा बि सभु कैरेक्टर कया, पर उहो उनजो इंट्रस्ट बि मज़ाह सां हूंदो हुयो। ऐं उन वक़्तु उमर शरीफ़ उन जा स्टेज ड्रामा हूंदा, मोइन अख्तर साहिब जा हूंदा, असांजे लाड़काणे में जेको आहे सो उस्ताद नज़ीर समूह साहिबु हूंदो ऐं असांजो बिशारत समूह साहिबु हूंदो हुयो ऐं काफ़ी भाईजान सगीर इलाही ऐं काफ़ी सातरा इहे जेके कॉमेडी आर्टिस्ट हुया। मां उन्हनि खे ॾिसी उन्हनि सां इंस्पायर थी मां पाण चॉइस कयो त न मूंखे कॉमेडी करणी आहे।
टेलीविज़न ते कमु कयो? टेलीविज़न ते बि कमु कयो, फिल्म जी शूटिंग थींदे ॾिठो, जेके नादर गोहर वग़ैरह इहे उन दौर में पंहिंजो सिनेमा जूं फिल्मूं उनखे बाबा सां गॾु अटैच हूंदो हुयुमि, त उहे माना फील्ड में अचण खां अॻु में उन जूं शूटिंग्स ॾिठियूं, ब्लैक एंड वाइट फिल्म हुई उहा। ऐं स्टेज ते जॾहिं असांजो मरहूम आर्टिस्ट हुयो महबूब लाशारी साहिबु, कॉमेडियन बादशाह, ऐं सगीर इलाही साहिबु उन्हनि सां गॾु कंदा, पर उहो सगीर इलाही साहिबु अगरि को असांखां डायलॉग विसरी वेंदो त इंसर्ट ईअं ॾेई वेंदो त ॼण माना जीअं न कंहिंखे दिलि में ईअं अचे थो त कयूं छा, माना उहो इंसर्टनि में ई असांखे सम्झाए वेंदो त इहो वरी हीअं चवणो आहे, असां उअं ई करे वेंदासीं। कॾहिं कॾहिं उनजो टोन मुंहिंजे टोन सां मैच थी वेंदो आहे, बिल्कुलु तव्हांजो मैच थींदो आहे, थोरो थी वञे भला। हा, साईं खे यादि कयो त उनजे टोन में थोरो सही। हिकिड़ो ड्रामो थियो हुयो लाड़काणे में, पोइ भाईजान सगीर इलाही जी तबियत नासाज़ थी, पोइ मूंखे उन्हनि चयो त यार असांखे हिन में भाईजान खपे। जॾहिं खां पोइ मां महसूसु कयो त यार मां चयो मां इहो कीअं करे सघंदुमि, की बाबा तूं हिन तरीक़े सां चओ त सही न, माना इन जी कॉपी कर। पोइ उन ड्रामे में जॾहिं मां कॉपी कंदे कंदे स्टेज ते माइक ते जो ईअं आयो, पोइ उहो ड्रामो जॾहिं केबल ते हलंदा, केबल ते जो हलंदो त भाईजान चवंदो यार मुंहिंजो ड्रामो थो हले, अलाए कहिड़ो आहे इहो, त डायलॉग मां न चया आहिनि। पोइ एॾी माना मैचिंग थी वई जो उहो चवंदो त आहे ई मुंहिंजो, जॾहिं ॾिठई न यार मां त न आहियां। पोइ उन हिसाब सां हिकिड़ो डायलॉग हुयो, माना हिकिड़ो लॾो पाड़े ते असांजी रिकॉर्डिंग हुई, सीरियल ई सॼी, उन में उहो टोन रखियो मां। त उन में हिकिड़ो हूंदो आहे त उहो चवंदा बाबा इहो ॾाढ़ूं किथे आहे? ॾाढ़ूं बाग़ में हूंदो, ॾाढ़ूं हिते छा कंदो? मां चई बाबा ॾाढ़ूं तुवारो पीउ, मुंहिंजो पीउ ॾाढ़ूं छो हूंदो? मुंहिंजो पीउ त माण्हू आहे न, माण्हू हूंदो न, ॾाढ़ूं छो हूंदो? ॾाढ़ूं तूं वरी मूंखे ॾाढ़ूं जो पुटु थो चए, चल वांजा। बाबा तुंहिंजो नालो अंब, तुंहिंजे पीउ जो नालो ॾाढ़ूं। अलाए यार मूंखे वेसर जी बीमारी आहे, थी सघे थो हुजे बि। पोइ अहिड़े तरीक़े सां टोन खे मां फॉलो कंदो हुउमि। वाकई सफ़ा मैच थो थिए, माना पोइ हिते वठी वियो तव्हांजो आवाज़ ऐं अंदाज़ ॿुधी करे, वाकई साईं सगीर जो जेका आहिनि यादूं ताज़ा थी वियूं। ऐं उनजी फरमाइश थींदी रहंदी आहे, माना तक़रीबन ड्रामनि में स्टेज ते चवंदा यार टोन इहो रख, मां यार वन टोन त न कयो न, मां कुझु त ॿियो कयां, कुझु ॿिया कया, पर माना तक़रीबन पब्लिक चॉइस बि इहा ई हूंदी आहे। पोइ मां उन टोन खे माना कॾहिं कॾहिं त 100% कंदो आहियां, कॾहिं वरी मुंहिंजो बि अहिड़े तरीक़े सां टोन आहे, पोइ थोरो मिक्सअप करे हली वेंदो आहियां त जीअं कुझु चेंज हुजे। बाक़ी साईं उन्हनि जो स्टाइल, उन्हनि जो कमु करण जो तरीक़ो ऐं एंट्री करण जो या वरी आउट थियण जो, तव्हां अगरि उनजा पुराणा वीडियो खणी ॾिसंदव न त तव्हां माना विसारे न सघंदव। माना क़दम क़दम सेखारण वारो, अगरि आर्टिस्ट को ॾिसे उनखे, उन मां ज़ाहिर सिखी वठंदो। असां फॉलो हींअर ताईं जेके ड्रामा मूं हुन सां गॾु कया, मां उनखे फॉलो ॼाणे बुझे कंदो आहियां। ऐं बाबा सां वरी एतिरी मुंहिंजी हूंदी जो जंहिं महिल कंदो आहियां त उनजा पुराणा दोस्त रोई करे मेकअप रूम में बि अची मिलंदा आहिनि, यार हीअ जेका की त सफ़ा बाबा वांगुरु। मां चयां हीअ मां कोशिशि त न कई, थी वई हूंदी, छो जो हेरिडिटी में शामिल आहे। बाबा खे कॾहिं फॉलो न कयो उहो थी वेंदी आहे, पर भाईजान खे मां फॉलो करण जी कोशिशि कंदो। अच्छा, पाण बि कॾहिं लिखण जो शौक़ु आहे? लिखिया अथव? जी लिखियमि, पर एमरजेंसी बेसिस ते, जीअं काथे काशे खुटी पई ईअं त माना सम्झो त काफ़ी राइटर अहिड़ा हुया जिन जूं माना काथे काथे माना एपिसोडियूं न ईंदियूं, जेके मां डायरेक्शन में कयूं, त ॿ टे एपिसोड बि लिखी हुयुमि, पर कॾहिं कंप्लीट माना उहा शइ मां न लिखी। बाक़ी लिखण जो त इहो हाणे चवंदो त वन लाइन ते, पर अहिड़ा 2-3 स्टेज असां कयासीं जंहिंजी स्क्रिप्ट गुम थी, त असां ईअं शुरू थियासीं, पंहिंजे लेकिन ख़तमु कयासीं। कॾहिं रोमेंटिक कैरेक्टर कयो? हा, रोमेंटिक बि कयो, पर मूंखे मज़ो न आयो, छो जो हिकिड़ी खलबली अंदर में हुई, त माना उते माना पोइ मां महसूसु कंदो हुउमि त हिते का शइ ॻाल्हायां, ऐं रोमेंटिक ॻाल्हाईंदो हुउमि पब्लिक पोइ बि खिलंदी। मां यार मुंहिंजे रोमांस में बि पब्लिक खिले थी त बसि पोइ। ऐं मुंहिंजे कैरियर में माशाल्लाह अहिड़ा कैरेक्टर तव्हांखे ॿुधायां जेके मुंहिंजे कैरियर में आया, जेके मूंखे अॼु बि यकीन नथो अचे त मूं कया। उन्हनि में उन्हनि डायरेक्टरनि खे मूं, हिकिड़े डायरेक्टर खे त मां पेरनि ते हथ रखी माण्हुनि खां चवराए बि चयो त हीउ मूंखां कैरेक्टर न करायो मूंखां, माना माण्हू खिलंदा। उहो कैरेक्टर सुकरात जो। अच्छा, काॾे मां कॉमेडियन ऐं काॾे सुकरात, वरी उनजी स्क्रिप्ट तक़रीबन मां अकेले जेको यादि करे लफ़्ज़ ब लफ़्ज़ ॻाल्हाइणो, यादि त मूंखे थी वई, पर हाणे उन स्टाइल में वरी मेकअप बि अहिड़ो थियो। नज़ीर शेख साहिबु उनजो लेखक हुयो, ट्रांसलेटर माना जेको उनजो, ऐं नज़ीर शेख साहिबु जेको गिदू बदर बि उनजो आहे ड्रामो, पर मूं ते उन एॾी रिस्क खईं, नेट ॻीची खां वठी पकिड़े बीठो, मूंखे चयईं त मूंखे ख़बर आहे त तोखे छा करिणो आहे, तूं जेको चवाए थो उहो कर,
उहो जेको चए पियो मां कयां पियो पर मां सेटिस्फाई न पियो थियां मां चयो अरे माना मां छा कंदुमि न उहो जेका आहे न जेका डायरेक्टर जी नज़र हूंदी आहे जी। उहा ॿी हूंदी आहे आर्टिस्ट जो मिज़ाज वरी पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो ठही वेंदो आहे न तव्हां त वरी उन अंदाज़ में सोचो पिया त मूंखे माना घर वेंदे बि भउ हूंदो हुयो त छा थींदो रिहर्सल ते डेली उनखे इलाद हूंदा डेली चवंदो न ॿुधंदुमि मूंखे तूंखे करिणो आहे पैसा ॿुधाए घणा वठंदे बाबा तोखे जेको चवां थो उहो कर बसि तूं इन ॻाल्हि खे छॾ पसंदीदा आर्टिस्ट कहिड़ो आहे तव्हांजो? पसंदीदा आर्टिस्ट उमर शरीफ़ साहब कादर ख़ान ऐं मोइन अख्तर साहब ऐं मुंहिंजो वाल साहब ख़ुदि भाईजान सगीर इलाही महबूब लाशारी काफ़ी आर्टिस्ट आहिनि तव्हां कहिड़े डायरेक्टर सां वधीक माना कंफर्टेबल फील कंदा आहियो पाण खे? असल में एक्चुअली को डायरेक्टर हुजे त मुतमिन हूंदा आहियूं छो जो जॾहिं मां न करे सघंदो आहियां चवंदो आहे न पोइ सम्झंदो आहियां त हीअ चए थो जेको नथो करे सघां त माना इहा मां छो नथो करे सघां पोइ सम्झंदो आहियां त हीअ डायरेक्टर आहे त अमूमन असां पाण ई जेको बि आहे करे वेंदा आहियूं पोइ चवंदा आहिनि भाई स्टेज तव्हां यादि कयो बसि हलो म्यूज़िक सां लॻाए? म्यूज़िक सां ग़लतीअ में हिकिड़ो एल्बम कढण जी कोशिशि बि कई अच्छा उहो आयो बि हुयो ऐं ॿुधण जे हद सां त नंढड़े हूंदे खां वठी उहो म्यूज़िक पीस बि तव्हांखे ॿुधाए वञा इहा ग़लती असां बि ॿुधणु चाहींदासीं न मक़सदु उहो एतिरो सुरीलो न आयो न त जहिड़ो बि आयो असां हिते ॿुधणु चाहींदासीं हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई हुआ बि चाहुदई थोरो वेसाहुदई ओछनी कीअं वई जो ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी जॾहिं आवाज़ु खुलण वारो थो थिए त मां बसि कई आर्टिस्ट न अंदाज़ो थिए थो पियो तव्हां थोरी महिनत कयो हा त अञा सुठा सिंगर थी वञो हा थोरो हिन थकावट उहो गुलकार जीअं चढ़ंदा आहिनि स्टेज ते ॻाइण वक़्तु चवंदा आहिनि थोरी तबियत बि सही न आहे चोथों ॾींहुं आहे मां ॻायां बि थो ऐं को ओजागा बि आहिनि चांवर बि ताज़ा खाधा आहिनि त मां सां बि इहा पोज़ीशन अथव हिन महिल पोइ बि इहो आवाज़ु आहे माशाल्लाह न माशाल्लाह आवाज़ु सुठो आहे अच्छा अमजद गुल को नाज़रीन खे पैगाम ॾियणु चाहींदो? पैगाम हाणे त पैकेज आहिनि बाबा हाणे मैसेज था थियनि बाक़ाइदे ईअं WhatsApp थी थियनि हुन ते पैगाम इहो आहे त जंहिं बि फील्ड में रहो उन सां सचा थी रहो ऐं जेके तव्हांजा गॾु दोस्त आहिनि ख़ुदा रा उन्हनि खे दोस्त बणाए हलो ऐं मुंहिंजी हिकिड़ो ख़ासि पैगाम इहो आहे जेको असांजो माना अलाह बि ईअं थो चाहे त मुंहिंजी रज़ा ते हलो याने असांखे पंहिंजी रज़ा न आहे पंहिंजी मर्ज़ीअ खे गिलाल साहिबु मूंसां गॾु वेठो आहे लाज़मी न आहे त मां हिनखे जेको चवां उहो ई मञे मां इहा कोशिशि छो नथो कयां जेको हे थो चए त भला मां उन जी ते हली सघां इनखे आजिज़ी चइबो आहे इनखे चइबो आहे सरेंडर करणु पाण खे सरेंडर करणु सेखारियो तव्हां कामयाबु थींदव ऐं इनशाला तव्हांखे कंहिं मां ॾुख बि न मिलंदो अगरि तव्हां कंहिं में उमेदु रखंदव त कातिल ई तव्हांजी उमेदु हुई ॿियो कोई बि न ॾाढो ख़ूबसूरत पैगाम ऐं इन पैगाम सां गॾु असीं माई टी वी ॾिसंदड़ नाज़रीन जे लाइ इनशाला नए हफ़्ते सां के नए महिमान सां ईंदासीं मां तव्हां ॻाल्हि बल्कि ॻाल्हि कटींदे इहो ॿुधायांव जेको अॻूणे तव्हां सां ॻाल्हि कई त कुझु कैरेक्टर मुंहिंजे ज़िंदगी में यादगार रहिया त सुकरात जहिड़ो कैरेक्टर ऐं मेन इब्लीस जो कैरेक्टर बि मूं कयो अच्छा मेन इब्लीस जेको काइनात में सॾियो वेंदो आहे उनजो उहो कैरेक्टर बि मूं कयो ऐं हिकिड़ो 70 साल प्लस जो कैरेक्टर कयो जेको मुनवर नज़ीर साहब फिल्म स्टार आहे उन चयो यार इस बाबा की परफॉर्मेंस देख के बाद जाऊंगा मैं नापा में मां उहो कयो ऐं पोइ चई बाबा सां मिल रहा आहियो त मां हुन चयो बाबा न ईअं उन वक़्तु मुंहिंजी उमिरि हुई को 31-32 साल अचे हा त मुंहिंजा ॾंद सॼे ड्रामे में ज़ाहिर न थिया ऐं मुंहिंजी लठ जी थ्रिल बि हली अकबर साहब लगारी साहब जेको असांजो सेक्रेटरी साहब आहे उन वेही उहो ड्रामो ॾिठो ऐं मूंखां वरी उहो रिएक्ट करायो बि ॿीहर एक्ट त अहिड़ा कैरेक्टर काफ़ी आहिनि जेके मक़सदु इहो माने ख़ुशी थी थिए त हिकिड़ो कॉमेडियन माण्हू अहिड़ा कैरेक्टर माना मुंहिंजे नसीब में आया जो माना मां ख़ुशि नसीब थो सम्झां पाण खे जो माना उन्हनि जे बकौल मां करे वियो आहियां बाक़ी हाणे कया न कयो नाज़रीन असां ईअं ई जेका आहे सो अमजद गिल खे बहकंदो महकंदो ॾिसणु चाहींदासीं छो त हीअ आहे त असां वटि बि मुर्कूं आहिनि ऐं इन ई दुआ सां त तव्हांजी हयातीअ में हमेशह ख़ुशियुनि जा सिज उभरंदा रहनि ऐं कॾहिं बि तव्हांजे ख़ुशियुनि जा सिज लहनि कोन उझामनि कोन इहे ॾीआ
ॿीहर मुलाक़ात ताईं जब्बार गिलाल खे ॾियो इजाज़त। अस्सलाम वालेकुम।